अञा तू ये अकावट केतिरा ॾींहं हलंदी बान बेगम, पर हाणे छॾ बि खणी ज़िद के। मां ॿार न आहियां अकबर जो ज़िद थी कयां, पर हाणे हिकिड़ी छित हेठां रहण कई मुंहिंजी दिलि नथी चवे। इहो मां साणी। जी साईं। बाबा तूं वञी पंहिंजो कमकार कर, हिते बीहण जी तो का ज़रूरत नहीं। जी साईं जी। बी सियाणी इते ही हूंदी। सियाणी मां तोसां आहियां। सियाणी तू इते बि मूं चयो न। जीजा मां ताबिनी जे विच में बि ॻाल्हियूं ॿुधां इहो मूंखे मुनासिब कोन थो लॻे। मां हाली वञा थी, पोइ मां मोटींदसि। बेगम खणी जो ज़ुलेखा से शादी कई आहे, पर यकीन कर अॼु बि मुंहिंजो प्यार तुसां ई आहे। अकबर शादीअ खां पहिरियां सिर्फ हिकु चक्कर मूंखां पुछा करी हा न त मां तोखे रोकिया न हा, पर ही तो मूंसां धोखो कयो आहे। मां तोखे कॾहिं माफ़ नथी करे सघां। हाणे बेगम त छत जे खारायल आहियूं, हिक ॿिए सां न ॻाल्हायूं। इहो कीअं थो थी सघे? माण्हू छा चवंदा? इन करे मां अलॻि रहण थी चाहियां। जे तव्हां ॿी के जाइ जो बंदोबस्त करे था ॾियो त ठीकु आहे, न त उहा बि मां पाण करे वठंदसि। इन घर मां तो कंहिं ॿिए घर में वञण जी का ज़रूरत न आहे बानू बेगम। ठीकु आहे, जेकॾहिं तूं मां एतिरी बेज़ार थी चुकी आहीं न त पोइ अॼु खां पोइ मां औताक ते ई रहंदुसि, ॿीहर जे घर में पेर बि न रखंदुसि। चाचा तव्हांखे रहंड बि न आहे आई ऐं दिलबर वारा ईअं दादली खे अगवा करे विया। पुट ज़ोर अॻियां ज़ारिया, भला बंदूकनि जे अॻियां मां छा पियो करे सघां? भला तव्हां छा था चओ? मां पंहिंजो बूथ सुजाए हिते पहुचां, पोइ तव्हां यकीन कयो आहे। गुलू जो इहो मक़सदु न आहे त तूं पंहिंजो मथो फाड़ाए रत में ॻाढ़ो थी ते पहुच। मुंहिंजी न्याणी खे अगवा करे विया आहिनि। ज़ाहिर आहे तुंहिंजे ऐं दिलबर वारनि जे विच में छिक छिकाण त थी हूंदी न। हा बा, थोरी घणी छिक छिका थी। हुननि मूंखे सुकी मार ॾिनी, अपाओ बि अहिड़ी ॾिनी आहे, अहिड़े हद ॾिनी आहे जो मां त तव्हांखे ॾेखारे बि कोन थो सघां। बा कोन थो ॾेखारे सघां, पर जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते एतबार कोन्हे कोन त मां तव्हांखे कपिड़ा लाहे ॾेखारियां थो। न मूंखे यकीन आहे तव्हांजे मथे। हरगुर कपड़ा न लायो। बाबा लठनि जा बना अञा बि ठहिया पिया। मां त चवां थो तव्हां ॾिसी पक करे वठो। न चाचा न। बाबा जेकॾहिं सुभाणे हे मिटिजी विया न तव्हांखे ॾेखारण जे लाइ मूं वटि त कुझु सबूत कोन रहंदो न बाबा साईं। बाबा हाणे ॻाल्हि आहे सिधी, इन जे करे अॼु ई पक करे वठो बाबा। न चाचा न। बाबा माण्हू खे अक्सर ईअं ई चवंदा आहिनि, पर जेकॾहिं तव्हां चयो त छा थी पियो ऐं मूंखे हिन ॻाल्हि ते कावड़ कोन ईंदी आहे। इहो त मां बि ॼाणा थो त तो में केतिरी बस मुझे करे दादुल जो रिश्तो गुलू सां थियल हो, मूंखे अॼु ख़बर पई आहे। या तोखे कीअं ख़बर पई? निज़ाम किचन में मिलियो, ने ॻाल्हि कई मूंसां। इन जो मक़सदु त दिलबर दादली खे अगवा करे वियो आहे। दादुली अगवा कान थी हूंदी, इन निज़ाम खे मां सुञाणा, वॾो ड्रामेबाज़ आहे। जे अगवा न आहे थी त पोइ शादी छो न थी? अॻु में बि बचन हथनि था छोकिरी जो रिश्तो तोड़ाए चुको आहे। यार ख़ुदि तोखे बि शाबस आहे, जो अहिड़े ठग माण्हू वटि असांखे पोइ फसाई। वो कीअं बि आहे न, मूंसां ठगी न करे। जेको माण्हू दिलबर ऐं सुल्तान वारनि सां ठगी करे सघे थो, छा उहो माण्हू तोखे बख़्श करे छॾे हा? अदा सां त ठहे घणो थो, हूअ बि अदा सां लॻंदी अथसि। वाह मां नज़ीरा वाह, तुंहिंजे भाउ सां ठहे थो, लॻंदी अथसि हुन सां। जेको पंहिंजी धीउ जो घर पाण थो फिटाए, उहो ॿिए जो कहिड़ो ख़ैर ख़्वाह थींदो। शुक्र थियो जो वरियाम जो हुते रिश्तो न थियो। इन जो मक़सदु त हाणे मां आज़ाद आहियां। ऐं तूं बि घणो ख़ुशि न थी पुट। मां तुंहिंजे लाइ पाण रिश्तो हथ कंदुसि। फिलहाल तूं तकड़ न कजां बाबा, हाणे तोखे मोहलत ॾियणी ई न आहे। मलूक मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तो जाड़े जहिड़े ठग खे बेवकूफ़ कीअं बनायो? हिन जाड़े खे कॾहिं बेवकूफ़ बनायो? या त जाड़े जी फिटी पंज हथनि लाइ सभु कुझु हिन खे लिखी ॾिनो अथई। अड़े निभागा इहा ॻाल्हि हिते कई थी, ॿीहर इहा ॻाल्हि न कजां, मुंहिंजे ठहियल कम ते पाणी फेरे छॾींदे। मलूक जाड़ो त थियो ठग, पर तो इहे ठगीअ वारा कम कॾहिं खां शुरू कया? मिठल जी शादीअ ते इन जाड़े मूंखे बेवकूफ़ बनायो, मूंखां 2-3 लख रुपया व्याज ते वरिता।
जॾहिं मूं हुन पैसनि जी घुर कई त पैसनि खां अंगूठो ॾेखारे छॾी। अहिड़ो मोतबर आहे। उन ॾींहं खां पोइ मां बि कसम खणी छॾियो त जाड़ो वध में आयो त मां बि घटि न कंदोमांसि। हाणे जाड़ो आयो आहे मुंहिंजे वारे में व्याज समेत पूरा पैसा वठंदोमांसि, पूरा पैसा। व्याज खाइण हराम आहे, मरण ते ही पोइ व्याज तो खाई। अरे छोरा तू माठ कर, 50,000 रुपया घुर्ज नहीं या न? 50,000? अरे कोण लाइ जेकॾहिं तूं बि मुंहिंजो शाहिद थींदे न तोखे पूरा लख रुपया ॾींदुसि। बाक़ी छा यादि कंदे? लख? पोइ मां बि लख वठंदुसि। अरे हाणे दुआ कयो तेने जाड़े जी खल लायूं, गॾिजी वॾे विराए खाईंदासीं। घबरायो छो था? पिरियां जी याद सताए त छा करियां, हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां। को आहे शकी गुमराह ख्याल त ॿुध, पंहिंजे मुंहं सां बटरी कढी बीठी आहियां ऐं मूंखे थी ॾिसे त मुंहुं सुजायूं बीठी आहियां। छो? हा मां तोखे कहिड़ी बंदूक जो ये पुत किनो कहीं बीठी आहियां? न अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां रुगो मुंहुं छो सुजाईंदसि? जेकॾहिं तूं ख़ुशि थी ॻाल्हाईं त मां घर में जहिड़ो अजायो छो कंदुसि? गौराम अॼु खां पोइ तोखे शिकायत जो मौक़ो न मिलंदो। इहो वाइदो थी करी, ॾिसंदासीं। तव्हां जी या मजाल जो तव्हां असांजे घर में घिरिया आहियो। जेकॾहिं कुझु ॾींहुं ज़िंदगी जा जीअण चाहीं थो ऐं दाणो पाणी चुगण चाहीं थो त इज़त सां मात करे पी रहूं। जेकॾहिं हिकु लफ़्ज़ बि ज़ुबान मां कढियो अथई त इते जो इते खुटो ॾेई पूरो करे छॾींदासीं। अरे बस हिकु लफ़्ज़ बि न। गुलू मलार जी दादा, मुझे खर्ची तलाशी वठो। एतिरा बेवकूफ़ न आहिनि छोकिरियुनि खे हिते रहनि। कहिड़ियूं छोकिरियूं? अञा अदाकारी करणु चाहीं थो? दादली ऐं राणी किथे आहिनि? तूं यकीन कर मूंखे का बि ख़बर न आहे। अदा ही हिते कुझु बि न ॿुधाईंदो। हिनखे ॿधी ॻोठ था खणी हलूं। हितां तोखे बोरी में बंदि करे खणी हलूं या इज़त सां हलंदी? हींअर त मां तव्हां सां हलां थो, पर मुंहिंजा छोकिरा छुटी आयव तव्हांखे बख़्श कोन कंदव। हल बकरी दनारनि जा धक उहे असांखे छा माफ़ कंदा? असां हुननि जी खलो ड्रेड छॾींदासीं। हल अॻियां थी। छेड़ा दो लुड़ पखेड़ा आ रिश्तन जो टकरा, आ रिश्तन जो टकरा। ये दुनिया दर्दन जो दरिया। फिर जड़ा खाना तोखे अहिड़ो मलूक फसायो आहे, अहिड़ो मलूक फसायो आहे जो टंगो फासो पियो आहे। हाणे ने मलूक जो बिलो मूंखे करणो ई पवंदो, न त इन भागो कंदो मुंहिंजो बींगो ई डेरी। बेखबर जारा कहिड़ियुनि सोचियुनि में घुमाई? इहो थो पियो सोचा त तुंहिंजी ख़बर किथे ठाहियां। तूं मुंहिंजी जान छा वठंदे? अरे पहिरियों पंहिंजी जान त छॾाए, ॿ थी बाक़ी या पैसा वठंदो सां या घर खाली कराईंदो सां। हा मनुख सही थो चए, मां हिन ॻाल्हि जो शायदि आहियां। अड़े हाणे माठे कर। अड़े मूंखे त इहो ॿुधाए त शायदि ई ॾियण जा तोखे न घणा पैसा बचा?
पूरा है पंजा। अरे रहा है तू बात बंद कर। तो के मुझे समझाएगा हथो तो ने चुप हे बुधाए ना ते मलूक तो के घणा पैसा दी दो न सही ये आने मगाल न बुधाई दो से चंदो ही। अरे जाड़ा तू राजन जा ठीका ढेरी कया। अरे हिन मलूक तू जा ठीका ढेरी कया। छा याद कदे मलूक जी भी भला न ॾिठी थी। भले पुट ठेंग टपा दे भले तो ये ठेंग टपा दे पर एड़ो ढींगो ढेरी कंदो सा एड़ो ढींगो ढेरी कंदो सा जो राजन के दस दी दे पुत्र। सुल्तान सा मथा जा इल्जाम थोने त दादरी के सां जने त खजू असा के बुधायो त सुल्तान वारा दादरी के अगवा कयो था। यो सजो ड्रामो निजाम जो ठहरो थई निजाम जो यो सुल्तान वारन सा मिलला ये करी न हुजे न निजाम साडे अचे ही ना। मुखे पाण यो ही शक तो था ना ता शक न के पूरी पक्क थी पक्क यो सजो कम न निजाम जो थई। यो कमीनो सुल्तान वारन सा मिली करे असा के बेवकूफ तो बना भाई असा के लाकब करायो थे ये असा संग दा तो खड़ी वने त जी सुकून सा हु गुलू जी शादी कराए। यो सुल्तान भी घणो खुश न थे को हु गुलू जो निकाह दादली असन करे अदास है ते बंद आई ओयो छातो थे इन जी असा के का भी खबर ना है। जे करे न विच में गुलू आई दादली जो निकाह थियो तो वो असा जो कम त किटली थियो न। जे कदे इए थे तो ना तो को इन सुल्तान वारन के मां भी जिंदा कोन छडी तुस सिद्धियों गोलियों सीने में लाई तुस दा थे कोन तो पर ये थी तो मुजा भा अदा ने पक्क सम सुल्तान सा जो कम किटली करे वियो अदा मां तो के पहिरा ही चवा पो यो सा के दुखियो हाथी हो तो सही मुझे बता इतबार ही न क्यों। अरे दे मुंह एक चक्कर सा वाह एकरो ओ इन जो बिलो तो मां कर लिखा तुस शेरल आखिर दिलबर वारन गुलू जी घरवारी के अगवा छो कयो उन जी घरवारी जे पोया केड़ो मकसद हो दिलबर वारन जो। शेरल या गाल तो मुके समझ में ही नथी अचे भला तोखे का गाल समझ में अचे थी। ये तो शुरू का वठी टक्कर खाईंदा था चम इनन जो जड़ो मासात रानी जे गैब थियण खां ही हलंदो तो अचे। शेरल जे छोकरी के अगवा करायो वियो न उन छोकरी सा खुदा बख्शो वरियाम जो रिश्तो कराइण तो चाहे। छोकरी तो वरियाम दिसी आयो आ न वरियाम छा छोकरी एडी सोणी आए जो ने मथा खून थींदा। सारंग गाल खूबसूरती जी नाए हुंदी गाल हुंदी आ जिद जी दिलबर ए गुलू वारा इन वक्त एक बजे जिद पे जीवान वजीर पोइ सिवाय तबाही जे उन्हनि खे कुछ भी कोन मिलंदो। असां वॾा बेवकूफ़ माण्हू आहियूं पहिरियों तो कुछ सोचो ही कोन था जॾहिं वञी कंहिं वॾे आड़ा में था किरूं पोइ पछतायूं था जेकॾहिं पहिरियां ई पछता कयूं न त एॾे आज़ार में न अचूं। मसा जॾहिं माण्हू जिद में अची थो वञे न त सोचनि जे मथां कारी पटी थी अची वञे कारी पटी ऐं माण्हू असुल कुछ मासा तो सोचे ही न तो। वरियाम असां पंहिंजे जिद जे करे हिक ॿिए खे तबाह करे छॾियो आ। मखण इहो जिद हलंदो ई रहंदो असां कॾहिं बि सुधरण वारा न आहियूं यार। जेकॾहिं असांजी सुधरण वारी सोच हुजे हा न त सदोरीअ मां कॾहिं बि अलॻि कोन थियो आहे। इज्जत सां छोकिरी जो ॾस ॿुधाई तो त ठीकु आहे न त तुम हथ न कढंदासीं। मूंखे जॾहिं ख़बर बि न आहे त मां ॾस कहिड़ो ॾियां था। वॾा वॾा जेसीं ताईं हिन पोड़े जी बेइज्जती न थींदी न ओसी ताईं कोन ॿुधाईंदो। दादा मां त चवां थो हिनखे पहिरियों ई चौपकुनि जी मार ॾिसो मां कसम खणी चवां थो त इहो कमु मुंहिंजो न आहे। जेकॾहिं न इहो कमु मुंहिंजे छोकरनि बि कयो आहे न त मूंखे कोन ॿुधायो अथनि तव्हां पहिरियां ई वञी उन्हनि खां पुछी पक कयो। छो पंहिंजी बेइज्जती तूं कराई जेसीं ताईं सच न ॿुधाईंदे न तो मां हथ न कढंदासीं। चयो न मूंखे ख़बर न आहे। झल बकरी धनारन जा धक ॿुधाई तो या ॼाए खुटो जॾहिं मूंखे ख़बर ई न आहे त तोखे छा ॿुधायां।
बोलो इनके कमरे में बंद कर छॾियो। दादा ही तो ज़बान ही कोन तो खोले। हाणे छा कजे? सुभाणे वञी दिलबर वारनि सां थाणे ते वञी मिलां थो। उते वञी फोन ते तव्हां सां मां ॻाल्हाई, पोइ इन पोड़े सां ॻाल्हि करे अचो। ठीक है दादा। तोखे पोड़े जूं उते रड़ियूं ॿुधण में जूं दिलबर वारनि सां छिके ॻाल्हाइजां। उन्हनि खे चइजांइ जेकॾहिं दादली वापसि न कयूं न त उन्हनि खे उन्हनि जे पीउ जो बि लाश वापसि कोन मिलंदो। साईं कुछ पंहिंजी तबियत जो ख्याल रखंदा कयो। ॾींहुं राति अलाए कहिड़ियूं परेशानियुनि में था गुज़ारियो। बानू बेगम केॾी बि थकावट छो न हुजे, केतिरी परेशानी छो न हुजे, पर जॾहिं न तूं मुंहिंजा मुस्कुराए ॾिसंदी त यकीन कर सभई दर्द दूर थी वेंदा आहिनि। साईं मां बि इहो ई थी चाहियां त कॾहिं तव्हांखे को कोसो वाह न लॻे। तव्हां आयो त असीं आहियूं, तव्हां सां ई त असांजी ख़ुशियूं आहिनि। जेकॾहिं तव्हांखे कुझु थियो त पोइ असांजो छा थींदो? तव्हां ई त असांजो सहारो आहियो। मां तुंहिंजो सहारो आहियां बानू बेगम, ऐं तूं मुंहिंजो सहारो आहीं। पोइ असां ॿिन्ही जे विच में एॾियूं विछोटियूं छो आहिनि? जेकॾहिं तूं मूंखां एतिरो नाराज़ रही आहीं त पोइ बानू बेगम मां कॾहिं ख़ुशि न रही सघंदुसि। बानू बेगम तोखे मुंहिंजे ख़ातिर कावड़ छॾणी पवंदी। खुदो यार खुदा खे मंझ सॼो नालो वठो, खुदा बख्श चओ, खुदा बख्श। खुदा बख्श खान हा हाणी ॻाल्हि कर भला के ॿियंदा रिश्तो वठ कर न। मोसली तो पाण कई सुभाणे अठा में तंहिं ॻाल्हि थिए त जेकी चीमूजी पकड़ियो। अहिड़ी ॻाल्हि न थींदी अदा, तूं थोरी कोशिश त करे। मां छो ॾिसां, सावण पाण छो थो ॾिसे? मूंखे अहिड़ो को रिश्तो सुझे कोन थो। रिश्तो मां तोखे जांच करे ॾींदुसि, बाक़ी दूर सां पाण ॻाल्हाइजांइ। हल इहा बि सुहिणी ॻाल्हि आहे। अदा जेकॾहिं तुंहिंजी थोरी कोशिश करण सां वरियाम जो भलो थिए थो त खणी थोरी तकलीफ़ करे। अदी हिकिड़ो रिश्तो ॿियो मूंखे सुझे थो, पर वरियाम खे वणी हलाए न, न वणी न त वरी मुंहिंजे लाइ मसालो पैदा थी वेंदो। जेकॾहिं तोखे वरियाम बंदू करण लाइ आयो बि न त उन खां मां बचाईंदो। हा बाक़ी तूं हिन महिल रिश्तो हथ कर त वरियाम जो मुबिलो खे। जेकॾहिं हीअं आज़ाद घुमंदो रहियो न त घर जूं ज़िमेवारियूं कॾहिं बि न संभालींदो। जेकॾहिं हीअं घर खां ॿाहिरि रुलंदो वतंदो न कुझु न कुझु करे विझंदो ऐं विझंदो असां सभिनी खे आज़ाद। ठीकु आहे, कयां थो कोशिश, अलाह भलाई कंदो। शाला चाचा निजाम पर पापा मां त तव्हांखे सुञातो ई कोन्हे। चाचा निजाम मां तव्हांजी छोकिरी खे ॾिसण लाइ जो आयो हुयुसि। बाबा मुंहिंजे छोकिरीअ खे त अलाए केतिरा ॾिसण आया।